ताज़ा अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त बिरिया रोड में खबर ॾींदा हलूं। चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे इनखे केरु चखे। ॻोठ अब्दुल गफूर चांडियो वेझो देवी बबरन में हिकु ॾींहुं जी ताज़ी ॼावल ॿारड़ी हथ अचण ते ॻोठाणे में खुशी जी लहर छाइजी वई आहे। हाकिम अली चांडियो ॿुधायो त संदसि घर जे भरिसां रस्ते ते बीठल देवी बबरन मां पुरस्रार तो रोइण जो आवाज़ अची रहियो हो, जंहिं ते ॻोठाणनि में खौफ़ ऐं हरास पकड़ियल हो त हिते जिन्हनि जो आवाज़ अची रहियो आहे, पर मां अलाह ते आसरो करे देवी बबरन में लही पयसि, जिते मूं ॾिठो त हिकु मासूम ॿारड़ी पयल हुई जेका रोई रही हुई। हिन चयो त फौरी तौर ते ॿारड़ी खे खणी बिरिया रोड जे मुक़ामी क्लिनिक ते पहुची डॉक्टरनि खे ॾेखारियो। डॉक्टर अब्दुल गफूर ॿारड़ी जो चेकअप करे ॿारड़ी खे तंदुरुस्त करार ॾिनो। ॿारड़ी खे पंहिंजे भाउ अमीर बख्श चांडियो जे हवाले कयो आहे, जेको हिन जी सार संभाल कंदो। अमीर बख्श चांडियो चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अलाह पाक मूंखे हिकु वॾी नेकी जो कमु करण जी तौफ़ीक़ ॾिनी ऐं मां हिन गुलनि जड़ी ॿारड़ी के पंहिंजनि बच्चन जियां पालींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।